बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ज़ी वक़ार हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कूफ़े ॾांहुं रवानगी। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु संदसि सौटु इमाम मुस्लिम बिन अक़ील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जॾहिं कूफ़े ॾांहुं हालात मालूम करण जे लाइ रवानो कयो त उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अक़ील जे हथ ते कूफ़े वारनि मां 12,000 माण्हुनि बैत कई। उन खां बाद में उहो वधी करे 30,000 ताईं उहा बैत वञी पुगी। उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अक़ील पंहिंजे इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे ख़त लिखियो कि कूफ़े वारा अव्हां जे इंतज़ार में आहिनि ऐं अव्हां जे हथ सां हथ ते बैत करण वारा आहिनि ऐं इन जे करे तव्हांखे हाणे घुरिजे त तव्हां कूफ़े ॾांहुं रवाना थियो। जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे इमाम मुस्लिम बिन अक़ील जो ख़त पहुतो त उन वक़्तु हज़रत इमाम मुस्लिम बिन उन वक़्तु ख़त जे पहुचण सां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े रवानगी जी तयारियूं शुरू करे ॾिनो। जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कूफ़े ॾांहुं वञण जी तयारियुनि खे ॾिसी करे केतिरनि ई इमाम हुसैन सां मुहबत कंदड़नि जीअं हज़रत अब्दुल्ला बिन उमर, हज़रत जाबिर, हज़रत अबू सईद ख़ुदरी उन्हनि अची करे अर्ज़ु कया कि क़िबला तव्हां कूफ़े ॾांहुं न वञो कि कूफ़े वारा अव्हां जे वालिद ऐं अव्हां जे भाउ सां केॾी वफ़ादारी कई हुई जो अव्हां सां वफ़ादारी कंदा। पर हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका सो आहे उन्हनि खे उहो फरमायो कि मां इस्तिखारो कंदुसि, उन खां बाद में ॾिसां त छा थो थिए। त हज़रत इमाम अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे ज़्यादा इसरार कंदा रहिया, पर जॾहिं इस्तिखारे वारी ॻाल्हि ॿुधी करे उहे बि अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मायूस थी करे मोटी हलिया विया। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े ॾांहुं रवानगी शुरू कई त उन वक़्तु हज जा ॾिहाड़ा हुया। हज़रत इमाम हुसैन उमिरे जो इहराम ॿधी करे बैतुल्ला शरीफ़ जो तवाफ़ करे ऐं सफ़ा मरवा ते डोड़े करे पंहिंजो इहराम पूरो कयऊं। उन साल जेका सो आहे हज जो कोन कयऊं, छो त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ये इत्तला मिली चुको हुयो त यज़ीदी ज़ालिम अव्हांखे हाणे गिरफ़्तार करण जे कढ आहिनि। तो इन जे करे उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन पंहिंजे पूरे ख़ानदान ऐं मुहबत वारनि साथियुनि सां गॾु ज़िलहज महीने जी 8 तारीख़ ऐं सन 60 हिजरी अंगारे जी ॾींहुं मदीने मके मुकरमा मां निकिरी करे कूफ़े ॾांहुं रवाना थिया। जॾहिं हज़रत इमाम हुसैन जे रवाने थियण जी ख़बर यज़ीद जे तरफ़ां हिजाज़ ऐं मके मुकरमा ते मुक़ररु थियल अमीर अमर बिन सईद बिन आस ॿुधी त उन वक़्तु इमाम हुसैन ऐं संदन साथियुनि खे रोकण जे लाइ पंहिंजा माण्हू मुक़ररु कया। उन्हनि अची करे वाट में हज़रत इमाम हुसैन खे कूफ़े वञण खां रोकियो, पर हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े रोकण खां कोन मुड़िया। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सफ़र कंदे मक़ाम सफ़ वटि पहुता तो अरब जो मशहूरु शाइर फ़रज़दक मिलियो। तो हज़रत इमाम हुसैन उन खां पुछा कयो त कूफ़े वारनि जो कहिड़ो हाल आहे। उन अर्ज़ु कयो त उन्हनि जी दिलियूं त अव्हां सां पर तलवारूं यज़ीद सां गॾु आहिनि। तक़दीर आसमान खां ईंदी आहे ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जेको घुरंदो आहे सो कंदो आहे। इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त तव्हां सच चओ था। जेकॾहिं तक़दीर बि इहो चाहियो जेके असीं पसंदि करियूं था तो अल्लाह जी असां उन नेमत मिलण ते हम्द ऐं शुक्र अदा कंदासूं। जेकॾहिं तक़दीर असांजे सोच जे बरख़िलाफ़ वई त उन जो अजर अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ज़रूरु अदा फरमाईंदो, छो त असांजी नीयत हक़ ऐं तक़वा वारी आहे। बहरहाल हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु वापसि कोन मोटिया ऐं उन्हनि खे पाण में जेका सो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि संदसि सौटु हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र जो ख़त आयो। संदसि 2 पुट औन ऐं मुहम्मद खणी आया जेके मोटण जे लाइ अर्ज़ु कयल हुयो। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु तॾहिं बि कोन मोटिया ऐं जवाब में फरमायाऊं कि ली अमली वलकुम अमलुकुम अंतुम बरीऊन मिम्मा अअमलु व अना बरीउम मिम्मा तअमलून। बहरहाल हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे बि साफ़ इनकार कयो वापसि मोटण खां। उन खां बाद में हिजाज़ जे अमीर ऐं अमर बिन सईद यज़ीद खे इतला ॾिनो त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े रवाना थी चुका आहिनि। यज़ीद वरी कूफ़े जे अमीर उबैदुल्ला बिन ज़ियाद खे लाॻीताईअ लगातार ख़त लिखिया त इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े अची रहियो आहे। मुड़ुसि तिजाए
कि तोखे ईअं न थिए जो तोखे ग़ुलाम बनाए रखंदो ऐं तूं ऐं तुंहिंजो शहर इम्तिहान में अची वेंदो। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कूफ़े ॾांहुं वञण जी इहा ख़बर जॾहिं पहुती तो उबैदुल्लाह बिन ज़ियाद हुर बिन यज़ीद रयाई खे 1000 मुसल्ला नौजवाननि सां गॾु हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रस्ते में ई गिरफ़्तार करण जे लाइ रवानो कयो। एॾां हज़रत इमाम हुसैन पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु मंज़िल ब मंज़िल सफ़र कंदे कादसिया जे शहर खां या 3 मील पोइते हुया कि हुर अची करे पहुतो ऐं अर्ज़ु कयईं किथे जो इरादो आहे। हज़रत इमाम हुसैन फरमायो कि हिन शहर में वञणु चयो। हज़रत इमाम हुसैन जो इहो जवाबु ॿुधी करे हुर वरी चयो त मोटी वञो, अव्हां जे लाइ मूं खां पोइ का बि भलाई कोन्हे। उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे काफ़िले सां अची करे ज़ुहैर बिन बकैन अल बिजली हज करे मोटियो त रस्ते में इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे काफ़े में अची करे मिलिया तो सफ़र में गॾु हलिया पिए, पर जिथे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे काफ़िलो मंज़िल थिए कई तो उते उहो परे थी करे यानी थोरो परे थी करे वञी वेठो। त हिकु ॾींहुं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे सॾरायो। पहिरियां त कोन आया पर उन खां बाद में अची करे वेठो। ॻाल्हि ॿोल खां फ़ारिग़ थियण खां बाद में पंहिंजो सामान खणी करे हज़रत इमाम हुसैन पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे काफ़िले वारनि जे सामान सां मिलाए करे पंहिंजे साथियुनि खे चयाईं कि अव्हां मञा जेको बि मूंसां हलणु घुरे तो हले, न त मुंहिंजी अव्हां सां इहा आख़िरी मुलाक़ात आहे। मां अव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां थो त हज़रत इमाम हुसैन असां हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु बलंजर इलाइक़े जे जंग में हुयासीं। असांखे अल्लाह सुब्हानो व तआला उते फ़तह अदा कई ऐं तमामु घणो माल गनीमत तौरु मिलियो। जॾहिं असां ख़ुशीअ जो इज़हार कयो त हज़रत सलमान फ़ारसी असांखे चयो त जॾहिं अव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहल जा नौजवाननि जे सरदार सां गॾु हुजो त उन सां गॾु कठे थी करे जंग करण ते हिन माल जे मिलण खां वधीक तव्हांखे ख़ुशी हूंदो। तो बहरहाल उहे जेका सुआ हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां पको सारथी बणिजी करे रहिया तव्हांजो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु करबला जे मैदान में शहीद थी विया। उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो इत्तिला जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सफ़र कंदे खुज़ैमा जे इलाइक़े ते इलाइक़े खां 1 मील परे ज़रवद नाले मक़ाम ते पहुता त हिकु शख़्स बकर बिन मुअनिका इत्तिला ॾिनो त हज़रत इमाम मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हानी बिन उरवा खे इब्न ज़ियाद शहीद कराए छॾियो आहे। तो पाण ॿुधी करे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ियाऊं ऐं ॿिन्ही शहीदनि ते रहमतूं मोकिलींदे रोई ॾिनाऊं। हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जी ख़बर हज़रत इमाम हुसैन ऐं संदन साथियुनि खे सुहैलबा जे मक़ाम ते कुझु लिखियो आहे त उते पोइ इहा ख़बर पहुती। इन दर्दनाक ख़बर सां गॾु कूफ़े वारनि जी इन बेवफ़ाई जो अहवाल ॿुधी करे हज़रत इमाम हुसैन खे अर्ज़ु कयो त जेका सो मोटी हलो, कूफ़े में न को अव्हां जो मददगार आहे न को हौबदार। पर हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर वारनि मां हज़रत इमाम मुस्लिम जे भाइरनि वग़ैरह अर्ज़ु कयो त हाणे मोटणु कहिड़े कम जो आहे, हू शहीद थी वियो, असां मोटी कोन हलंदासूं। तो किन साथियुनि वरी अर्ज़ु कयो त अव्हां में ऐं हज़रत इमाम मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु में फ़र्क़ु आहे, जेकॾहिं अव्हां हलंदो त माण्हू थी सघे थो क़ुर्बानी ॾींदा। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हिकु ॿिए क़ासिद जी बि जेका सो शहादत थी कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका सो हाजिर नाले मक़ाम ते पहुता तो जिते कूफ़ा ऐं बिसरा वारा मदीने मुनव्वरा ॾांहुं वेंदे पाण में मिलंदा आहिनि। तो पाण हज़रत इमाम मुस्लिम जे तरफ़ां कूफ़े अचण जे लाइ लिखियल ख़त जो जवाबु ॾिनऊं, जंहिंमें कूफ़े जे मख़सूस माण्हुनि के हज़रत उन में नाला हुया। उहो ख़त ॾेई करे मोकिलियाऊं जंहिंमें पंहिंजे रवाने थियण ऐं कुझु जल्दी कूफ़े में पहुचण जी इत्तिला सां गॾोगॾु वॾे मुनज़्ज़म तरीक़े सां कमु करण जी तलक़ीन बि हुयो। होॾां यज़ीद जे तरफ़ां ताक़ीदी ख़तनि जे मिलण जे करे इब्न ज़ियाद पंहिंजे पुलिस जे अहम उहिदेदारनि
खे ऑर्डर ॾेई करे रस्तनि से बीहारण ऐं पुलिस चेक पोस्टूं क़ाइमु करण सां गॾोगॾु हर हिकु ईंदड़ वींदड़ खे तलाशी वठण जी शुरू कराए ॾिनी हुई कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो उते जेका सो आहे घोड़े ते ऐं ॿिए तरफ़ कादसिया खां घोड़नि ते सुवार सिपाही बि बीहारे छॾिया हुया। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खीर पिया को भाउ अब्दुल्ला बिन विक्तर या कैस बिन मुसार मेदावी ऐं संदसि सौट मुस्लिम बिन आकिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़बर पहुती, शहादत जी ख़बर पहुती त पंहिंजे साथियुनि खे इहा अहवालु ॿुधाईंदे संदन ज़ुबान मुबारक चपनि ते इहे अल्फाज़ निकिता कि ख़ज़लतना शियातना, असांखे असांजे शियनि ख़्वार कयो। त इन इबारत मां साबित थियो कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा जेके मुहिब सॾाईंदड़ उन वक़्तु ई संदन फरमान मुताबिक़ गद्दार ऐं दुखेबाज़ हुया। उन खां बाद में पंहिंजे साथियुनि खे फरमायाऊं त जेकॾहिं अवाम अञा कोई वापसि वञणु पसंदि करे त भले वञे, असांजी तरफ़ां उन ते का बि मयार न आहे। इहो फरमान ॿुधंदे ई संदन साथ में मक्का मुकरमा ऐं मदीने मुनव्वरा खां गॾु निकिरण वारा जेके बि हुया उन्हनि खां सवाइ बाक़ी सभु जेके बि हुया उहा हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे छॾे करे हलिया विया। ऐं उक़बा नाले मक़ाम ते इन ऐलान करण खां पोइ ऐं साथियुनि जे केतिरनि ई वञण खां बाद में कि अॻिते सफ़र शुरू करे ॾिनऊं कि हता कि उक़बा नाले उन मक़ाम वटि पहुता जिते जेको कूफे खां मके पाक ॾांहुं ईंदे वाट में ईंदो आहे कि उते साणन बनी इकरमा क़बीले जो हिकु साले शख़्स अमर बिन लोज़ान मिलियो ऐं उन खां पुछियो त किथे वञण जो इरादो कयो अथव। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खेसि ॿुधायो त कूफे वञण जो इरादो आहे। तो उन अर्ज़ु कयो त मां अव्हांखे अल्लाह जो कसम विझां थो त मोटी वञो, अव्हां जो अॻिते वधणु मां सम्झां थो त नेज़नि ऐं तलवारनि जे हथां हलणु आहे। जिन माण्हुनि अव्हांखे ख़त लिखी करे घुरायो आहे उहे हिन वक़्त ताईं न कुझु करे सघिया आहिनि, न कंदा। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे फरमायो त जेको कुझु तूं चयो उहो बिल्कुलु मूंखां लिकियलु न आहे, पर अल्लाह जे अमर खां कोई बि मथे ऐं ग़ालिब कोन्हे। ईअं चवण खां बाद में वरी अॻिते सफ़र शुरू कयऊं। उन खां बाद में ॾाढो ड्रिघो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सफ़र जो किस्सो आहे, पर मां करबला जे उन ते वञण जी ऐं करबला पहुचण जी जेका तारीख़ आहे उहा अव्हां जे साम्हूं बयानु कंदुसि कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कि ज़ुहैर बिन क़ैस जेका सो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जी सरज़मीन ते हली करे घटि में घटि जेका सो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हिकु साथियुनि मञा ज़ुहैर अर्ज़ु कयो त हाणे कि ही जेके बि आहिनि यज़ीदी लश्कर वारा उहे असांजो साथ ऐं असांजो पीछो कोन था छॾनि, तो लिहाज़ा असांखे इहो करणु घुरिजे। तो असां उन्हनि सां हिन वक़्तु उहे थोरा आहिनि, असांखे उन्हनि सां जंग करणु घुरिजे। तो जॾहिं वधीक थींदा त उन्हनि जो असांजो उन्हनि सां मुक़ाबिलो करणु वॾी मुश्किल थी वेंदो। तो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मां अॻु भराई जंग में न कंदुसि, पर जेकॾहिं उन्हनि जंग शुरू कई तो जवाबी कार्रवाई में मां बि जंग कंदुसि। पर वरी ज़ुहैर नाले हिकु साथी अर्ज़ु कयो त भला उते जंग न कंदो त पोइ हिकु अकुर नाले हिकु मक़ाम ते हलो कि जिते वञी करे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि अकुर अरबी में बे औलाद रहण खे चइबो आहे। तो हज़रत इमाम हुसैन उन नाले खे नापसंदि फरमाए चयो कि मां अल्लाह खां पनाह थो घुरां जो मां वञी करे उन ॻोठ में वञी करे पनाह गुज़िर थियां। तो बहरहाल उन खां बाद में कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उन साथी अर्ज़ु कयो त जेकॾहिं उन नथा हलो त पोइ करबला जे उन ते किनारे ते नाले हिकु सरज़मीन आहे उते हली करे रहो, घटि में घटि पाणी त वेझो थींदो कि पोइ जेकॾहिं विढ़िया त अल्लाह जे सहारे असीं बि विढ़ंदासूं। करबला जो लफ़्ज़ ॿुधण सां ई हज़रत इमाम पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखियुनि मुबारक ना ओड़ा किरी पिया ऐं सदर मुबारक लफ़्ज़नि मां ज़ुबान मां ही दुआ जा अल्फाज़ निकिता, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल कर्ब वल बला, ऐं मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजी ज़ात पाक सां ॾुख ऐं मुसीबतनि वारी सरज़मीन खां पनाह थो घुरां। उन खां बाद में हज़रत इमाम पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे साथियुनि समेत सफ़र शुरू कयो ऐं हुरबी खेनि ताड़ींदो वेझो हलंदो रहियो।
जब जो हज़रत इमाम पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु करबला जे सरज़मीन ते पहुता तो इमाम अली मक़ाम पंहिंजे साथियुनि खां पुछा कयो कि ही कहिड़ो मक़ाम आहे। तो उन्हनि अर्ज़ु कयो त हीअ ॾुख ऐं मुसीबतनि जी सरज़मीन करबला आहे। सभिनी सुवारियुनि ताईं उहे लही पिया। उते ई जेका त मुजाहिदनि जी लहण सुवारियुनि खे ॿधण ऐं साथियुनि मां किन जे ज़ख़्मी थियणु, किन जी शहीद थी दफ़न थियणु ऐं किन जे ऐं संदन क़बरनि ठाहिण जी जॻह आहे। इहा ॻाल्हि मूंखे मुंहिंजे नाने करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाई हुई। तो हज़रत उहे सभई उते लही करे उठनि तां पंहिंजो सामान लाथो ऐं हुर बिन यज़ीद बि संदनि ई साम्हूं कुझु फ़ासिले ते लश्कर समेत मंज़िल कई। तो हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु हुर बिन यज़ीद जेका सो आहे वॾी मक़ाम खां वठी संदन ताड़ में हलंदो रहियो कि ऐं हुर बिन यज़ीद ज़ू हिसन जबल वटि पहुचण खां बाद में हज़रत इमाम हुसैन ऐं संदन साथियुनि जे साम्हूं यज़ीदी लश्कर जा 1000 जे लॻभॻि सिपाही अची करे पहुता, जिन जो अॻुवाण हुर बिन यज़ीद हुयो। तो उतां खां वठी करबला जे मैदान ताईं हुर संदन पीछो कंदो आयो ऐं जेके बि विच में मक़ामात आया उते जेका सो हुर संदन पीछो कोन छॾियो कि हज़रत इमाम हुसैन पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो कि मूंखे कुफियारनि ख़त लिखी करे मूंखे घुरायो आहे। तो हुर बिन यज़ीद चयो कि मूंखे इहो ऑर्डर कयो वियो आहे इब्न ज़ियाद जे तरफ़ां, या तो अव्हांखे इब्न ज़ियाद जे साम्हूं मां अची करे पेश कयां या जेका सो आहे तव्हांखे इहो मजबूर कयां जो तव्हां जंग जोड़नि ते असां सां जंग करियो। तो फरियाद आहे या तो तव्हांखे असां उते वञी करे क़ैद बणाए करे इब्न ज़ियाद जे दरबार में असां तव्हांखे पेश कयूं। तो बहरहाल करबला जे मैदान ताईं हुर बिन यज़ीद संदन पीछो कंदो ऐं ताड़ींदो रहियो। तो करबला जे मैदान ते इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे पहुचण जी तारीख़ मुहर्रम शरीफ़ जी 2 तारीख़ सन 61 हिजरी ख़मीस जे ॾींहुं करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु मंज़िल अंदाज़ थिया हुआ। ऐं बाज़ तारीख़नि जे मूजिबि करबला में पहुचण जी तारीख़ 8 मुहर्रम सन 61 हिजरी ख़मीस जो ॾींहुं कुझु लिखियो आहे। करबला जे सरज़मीन ईंदे वाट में हुर हज़रत इमाम हुसैन खे अर्ज़ु कयो त हे फर्ज़ंदे रसूल इब्न ज़ियाद जो मूंखे सख़्तीअ सां इहो ऑर्डर आहे त मां अव्हांखे गिरफ़्तार करे उन वटि पहुचायां कि अव्हां जे ओॾां हलण खां इनकार जी सूरत में अव्हांखे शहीद करे छॾियां। पर मूंखे मथियों ॿई ॻाल्हियूं पसंदि कोन आहिनि। तो जेकॾहिं अव्हांखे का बि तकलीफ़ नथो ॾियां तो हमेशह वारे तव्हांखे जेकॾहिं मां तकलीफ़ ॾींदुसि तो हमेशह वारे अल्लाह सुब्हानो व तआला जे अज़ाब इलाही जो मां हक़दार बणिजी वञा थो। पर जेकॾहिं तव्हांखे कुझु बि कोन कयां तो ज़ालिमनि हाकिमनि जे इताब में जेका सो आहे मुसीबत में मां पाण थो फासां। इन जे करे मुंहिंजे ऐं अव्हां जे भलाई इन में आहे तो अव्हां रातों राति चुपचाप में केॾांहुं हलिया वञो। मां सुबुह जो थोरा घणा पेरनि जा निशान ॻोल्हे करे अव्हां जे पोयां पवण जे बजाए इब्न ज़ियाद ॾांहुं वापसि वरी वेंदुसि ऐं खेनि चवंदुसि कि हुसैन मूंखां बचाव वठी करे अटकल सां अलाए केॾांहुं हलियो वियो ऐं मूं तलाश कई पर कोन ॾस पतो न मिलण ते मोटी वापसि हलियो आहियां। इहा सलाह हज़रत इमाम हुसैन पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु साथियुनि खे ॿुधाई। सभिनी साथियुनि इहा सलाह ॿुधी करे क़बूल करे सॼी राति सफ़र कयो ऐं पंहिंजे ख़्याल में काफ़ी पंधु करे परे जेका त पहुची चुका हुआ। पर जीअं जो सुबुह थी ॾिठाऊं त जितां हलिया हुआ उते ई बीठा आहिनि ऐं हुर वरी बि खेनि साथियुनि समेत संदन साम्हूं मौजूदु आहे। हज़रत ज़ीवकार इहा हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे करबला जे मैदान ते अचण ताईं जेके मुख़्तसर अहवाल अव्हां जे साम्हूं बयानु कया आहिनि।